वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मुमल, कल ता अस्पताल विया, डॉक्टरन छा चयो? हाणे कीअं तुंहिंजी तबियत? मां होश में किथे हुयमि, बस इहो ॿुधमि त डॉक्टर चवनि पिया दुआउनि जी ज़रूरत आहे, पर मां जीअण किथे थी चाहियां। जंहिंजी मां जीअरी हुजे हुनखे भला कंहिं ॿिए जी दुआउनि जी कहिड़ी ज़रूरत? वरी बि असां तुंहिंजे लाइ दुआऊं कंदा रहंदा आहियूं त तूं जल्दी सेहतमंद थी वञ। ज़ीनत, साह ते को वैसा न आहे, मुंहिंजी दिलि जीअण लाइ अमादा ई न आहे। जेसी ताईं दाणो पाणी लिखियलु हूंदो आहे न, इंसान खे जीअणो ई पवंदो आहे। बीमारीअ ते मौत थोरी हूंदो आहे। केतिरा ई सेहतमंद माण्हू हादसनि जो शिकार थी मरी वेंदा आहिनि। बस कहिड़े बि बहाने सां मां त चाहियां थी त मूंखे मौत अची वञे। उहे बि जीअण जो कहिड़ो फ़ाइदो ज़ीनत? मुंहिंजो मलार त मूंखां जुदा थी वियो आहे। मां त तोसां मिलण आई हुयसि, तोसां बगड़ी ॻाल्हियूं करण आई हुयसि, पर तूं त पंज ई सुर खोले वेही रही आहीं। मुमल, प्यार खां अलावा ज़िंदगी जी हर कमाई में नुक़सान जो अंदेशो हूंदो आहे। प्यार में वरी जान जो जोखो हूंदो आहे। छा इन खां वधीक को नुक़सान थी सघे थो? इश्क में जान जो ज़ियान बि नेमतुनि तौरु ॻंढियो वेंदो आहे। चरी इश्क में जेके मरंदा आहिनि उहे शहीद सॾाबा आहिनि। ऐं तोखे ख़बर आहे त शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। छा हू ज़िंदा शहीद कंहिं जॻह ते पंहिंजे विछड़ियल साथियुनि सां मिली सघनि था? हा, छो न? उहे विछड़ियल बि जहिड़नि जी दिलनि में ज़िंदा हूंदा आहिनि। ऐं हा, दिलि जी कंहिं कुंड में मिलंदा आहिनि। इहे मोती ॾाढा क़ीमती हूंदा आहिनि, हिननि खे ईअं ज़ियान न कर। उहा डॉक्टर बि मूंखे मोटाए आया, न त मां पंहिंजे मलार सां गॾु हुजां हा। तोखे आख़िर वञण जी छो लॻी आहे? असां आहियूं त तुंहिंजे लाइ ॾींहुं राति दुआऊं था घुरूं त अल्लाह साईं तोखे जल्द सेहतियाब करे। वेझ न बुकी ॾे, अल्लाह चङी न थिए हा। तूं त रुगो पंहिंजे सुरनि में फाती हुजांइ, कंहिं साहेड़ी खां न पुछा कजांइ त हू कहिड़ी मुसीबत में आहे। तोखे छा थियो आहे? सोडे सां संग न थियो छा तुंहिंजो? सोडो शायदि तक़दीर जो लिखियो न आहे। बाबा मूंखे ॿिए घर कढण जी तयारी में आहे। इन जो मतिलबु पापो धोती वञी हंधि कयो। जॾहिं खां इन माई तव्हांजे घर में पैर रखियो न, मां सम्झी वियसि त हाणे तुंहिंजो ख़ैरु न आहे। पर तोखे शायदि अजब लॻे ऐं मुंहिंजी इन ॻाल्हि ते एतबार बि न अचे त माई फापुल बाबा खे ॾाढो सम्झायो त मूंखे सोडे खां न टोड़े, पर बाबा पिण कढी बि रहियो, का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार ई न आहे। हिन हवेलीअ में सुकून सां जेतिरो रहंदसि त रही सघंदसि। जेकॾहिं बेज़ार थियसि त मां पंहिंजे नाना खे फ़ोन कंदसि ऐं ख़ान बहादुर जे नज़रनि जी आॾो मूंखे उॾाए वेंदो। जानू बेबी, अॼु जो कमु सुभाणे ते छो छॾियूं? मां त चवां थो हल अॼु ई था भॼी हलूं, ॿई गॾु था भॼी हलूं। ख़ान बहादुर खे अटैक पइजी वेंदो। अॻे हुन जे मथां मुसीबतनि जा पहाड़ किरियल आहिनि ऐं मुंहिंजे निकिरण जी हुनखे ख़बर मारे विझंदी। जिन सां प्यार हूंदो आहे न, उन्हनि जी दगा सां माण्हू नाहे मरंदो। हू बि ख़ान बहादुर सां तुंहिंजो त निकाह जो रिश्तो आहे। लोक जी ख्वारीअ खां ख़ान बहादुर जी मरण जी ॻाल्हि कई आहे। ॾिस जानू बेबी, मुंहिंजो गेटअप तोखे कीअं मिलियो आहे? अञा मां पूरो न आहे कयो। जॾहिं मां पूरो कंदुमि न त सॼो ॻोठु घुमी ईंदुसि। नानू तुंहिंजो नानो जानू बेबी केरु बि सुञाणे कोन सघंदो। आई लाइक इट, माय गेटअप। नाना साईं, हवेलीअ जे अंदरि ई तव्हांजो रहणु बहितर आहे। बिजार ख़ान हाणे बिजार ख़ान खे फिफड़ी वरितो आहे। मूं थोरी चूचड़ी लाहे छॾी हुई जेका हाणे बबड़ बणिजी चुकी आहे। हाणे त मिंटनि जो थका अथसि। तूं जेकॾहिं चईं त मां पंहिंजो दोस्त एसपी लाइ मुंहिंजो दोस्त ज़र अली उनखे पार त कयां। पोइ तूं फ़ोन खणीस छो नथो? ॻाल्हाए वठीस, छा थो चवे? बेबी, आसानी सां हासिल थियण शइ जो माण्हू क़दुरु नाहे कंदो। मूंखे ॾिस, मां बिजार ख़ान ॾे आसानी सां अवेलेबल हुउसि, पोइ बि हुन मुंहिंजी क़दुरु कान कई।
ये बकरियूं छो छोड़ियो थी? हाँ मसा त घणा ॾींहं थी विया आहिनि, वीचारियूं ॿधियूं पयूं आहिनि, सोचनि त चराए अचां, घणा ॾींहंनि खां वथाणनि मां कढियूं ई न आहिनि। मिठी ज़ात, मां बि तोसां गॾु थो हलां, तूं हल, मां पोइ बंदूक खयूं थो अचां। बंदूक छा कंदे मासात? मां तो पाण ॾिठो, ओचे तो सरदार बिजार खान जा माण्हू हिते अची निकिता। सही आहे, तूं बंदूक खणी अच, मां फ़िलहाल ॻोठ जे पोयां वारे ख़ाली प्लाट ॾांहुं बकरियूं काए थी वञां। ठीकु आहे, तूं हल, आऊं बि अचां थो कढ तुंहिंजो। सुरा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, ऐं छोकिरी ज़ीनत कीअं आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त उसां सची आहे या इहे मड़ई वतई थी लिबास कंदी ऐं कढंदई धोखो? यार सालिया, ज़ीनत मूंसां सोराना सची आहे, जेकर मसलो आहे न सिर्फ़ ऐं सिर्फ़ चाचे सावण जो आहे, उहो राज़ पोइ नथो ॾेखारे। पाणी पीते आए बस? हिन खे रुमाल ॾे मूंखे। अचे वटि सुठा हलाए त मां हथ कोन धोआं। हा सोडा जेकॾहिं तूं चवीं न त पोइ अबो गुंगो ऐं मां राति चाचे सावण जे घर वञूं ऐं वञी संग जी घुर कयूंसि। तोखे त ख़बर आहे त चाचो सावण अबे खे जवाबु ॾींदो, कंधी कोन कढाईंदुसि। यार सालिया, मल्हार सच चवंदो हो, चवंदो त सोढा देरि कंदे त ॻाल्हि हथनि में हली वेंदई। सोडा देरि थी आहे बराबरि, पर अञा ऊंदहि कोन थी आहे। तोखे त ख़बर आहे चाचो सावण बाबे खां कंधी कोन कढाईंदो ऐं बाबो अॻिले खे ॻाल्हियुनि में खोटाइण में सुर मिंटी नाहे लॻाईंदो, ख़बर अथई न? यार सालिया, जेकी तुंहिंजी सलाह, सच पुछी त ज़ीनत रोई रोई वाह भरे छॾियानि वाह। हर वक़्तु इहा थी सोचे त बाबो अंधे मंडे सां पढ़ाए छॾींदो। सोडा असां तोसां मोए माराए गॾु हूं, जेको बि करिणो पियो न कंदासीं, तुंहिंजो साथ ॾींदासीं, मता पाण खे अकेलो सम्झी हलिया। माज़ात, तूं अलाए कहिड़ा कहिड़ा मुल्क घुमी आयो आहीं, दुनिया जा अलाए कहिड़ा कहिड़ा रंग ॾिठा हूंदा, पर मूंखे लॻे थो त मुंहिंजी सिंध जहिड़ो सोनो देश दुनिया में शायदि को ॿियो हुजे। हर पखीअ खे उहो वण भलो लॻंदो आहे जंहिंमें हुनजो आखेड़ो हूंदो आहे। मां सां त हर माण्हू खे पंहिंजो वतन, हर जानवर खे पंहिंजो झंग प्यारो हूंदो आहे। इहा ॻाल्हि त आहे मासात, पंहिंजी धरतीअ जी मिटी हर माण्हू जे लाइ सुरमो हूंदो आहे। मां सां त मिटी पंहिंजी जाइ ते, पर उनखे जेका शइ उत्तम बणाए थी न, उहा मोहबत आहे। हिन काइनात जे तख़लीक़ असबाबनि मां हिकु अंसर मोहबत आहे। माज़ात, मां ॿियनि जी ज़िंदगी जे तजुर्बात मां इहो सिखियो आहे त मुहबत जी हालात ॾुख ऐं ॻोढ़ा आहिनि। हिन करे जॾहिं बि किथे बि मुहबत जो ज़िक्र थींदो आहे न, त मां दिलि दिलि में पनाह घुरंदी आहियां। सूबेदार, एसपी तो दुश्मन हुयो, कुछ भी करे सके पियो, पर तू तो यार हुई, अरे तू तो को हया करिया। शरोज़गान, हर माण्हू पहिरियां पंहिंजी पग जो सोचींदो आहे, पोइ ॿिए जी पग बचाइण लाइ सोचींदो आहे। मूंखे त मयार नहीं थो, पर तुंहिंजे बाबा खान बहादुर जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे, जेको ॾुखियो वक़्तु अचण ते पंहिंजी जान बचाए भॼी वियो? सूबेदार, बाबा साईं के मसले तहत कराची वियो आहे, उते वञी करे मिनिस्टर सां मिलंदो ऐं आईजी ते प्रेशर विझी मसले खे हल कराईंदो। तोखे त ख़बर आहे बाबा चलो हिते फ़ोन बि करे वठे हा, पर फ़ोन करण ऐं उते हली वञण तमामु फ़र्क़ु आहे। मां त हैरान आहियां, खान बहादुर हेॾो सरदार थी करे हिकु एसपी जी बदली न कराए सघियो आहे। तुंहिंजे सवाल में वज़न आहे, पर इहा हैरानगी जी ॻाल्हि न आहे। थी सघे थो एसपी ज़रली वॾी पहुच वारो माण्हू हुजे, इन्ही जे करे अञा ताईं मामला अटकियल आहे। मां तव्हां ते हथ खणण जे लाइ माफ़ी थो वठां।
तोखे त ख़बर आहे त एसपी साहब मूंखे पाण मजबूर कयो। यादि रखिजे सूबेदार, इहे जेके एसपी मूंखे धक्कण आया आहिनि न, इहे मुंहिंजे जिस्म ते न आहिनि लॻा, पर मुंहिंजे रूह में लॻा आहिनि। रूह में मां एसपी सां अहिड़ो तहशर कराईंदुसि, अहिड़ो तहशर कराईंदुसि जो यादि कंदो शाउस अख में आहे एसपी हाणे। पर फ़िलहालु अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, मतां पाण सां गॾु मूंखे भाउ फ्राई कराई। ईअं न थिए जो तोखे गोॾनि में 4 गोलियूं हणण सां गॾु मूंखे बि सीने में 2 गोलियूं हणई ऐं शहीद करार ॾेई छॾे। अरे तो ही तो चयो मूंखे त एसपी मूंखे ज़हनी तकलीफ़ ॾेई ऐं नफ़्सियाती हरबो तयारु करे थो। मिसाल तौरु अगरि ईअं करे बि वठे त उनखे केरु रोके सघे थो? शम्स ॾिस, पाण ॿई दोस्त ज़रूरु आहियूं, पर कंहिं बि मामले लाइ मूंखे फोर्स न कंदो कर। मां तुंहिंजे दोस्त हुजण सां गॾोगॾु ज़िम्मेवार ऑफिसर बि आहियां। ॾिस शम्स, मां पंहिंजी पोज़ीशन खे ज़ाती मामलनि जे लाइ इनलीगल इस्तेमालु नथो करे सघां। पर हींअर तूं मूंसां पुलिस अमलदार थी ॻाल्हाए रहियो आहीं या ज़ाती दोस्त? इहो तूं चुप पुछे, ख़बर त पवे त मां तोसां पोइ उन हिसाब सां ॻाल्हायां। जेकॾहिं हींअर मूंसां ज़िले जो एसपी साहब ॻाल्हाईंदो हूंदो, जेके मां सर जनाब शाह मोहतरम जे खिताब सां अर्ज़ु रखंदुसि। जेकॾहिं मुंहिंजो दोस्त मूंसां ज़रली ॻाल्हाए थो त मां उन सां का बि हुजत करे सघां थो। शम्स, वॾो को बदमाश आहीं यार। यार मां सभिनी मामलनि खे सुठे नमूने सां हल करणु ॼाणा थो। ऐं हा, मूं बेजार खान खे बि चयो आहे त हू फिरोज़ खान जे कोठ जे माण्हुनि खे तंग न करे। हा थैंक्स, तूं बहितर सम्झी सघीं थो। इहे सभु कारवायूं करे तो मूं ते तमामु वॾो एहसान कयो आहे। ऐं कोशिशि कजांइ त सरदार खान बहादुर फिरोज़ खान कुझु महीननि लाइ हिन ॻोठ में नज़र ई न अचे। पर तो कहिड़े एहसान जी ॻाल्हि कई? ज़रली मुंहिंजा यार, तोखे शायदि यकीन न अचे, मां सरदार खान बहादुर फिरोज़ खान जे घर में आहियां। ऐं हाणे मुंहिंजो उते अचणु वञणु रहे थो रुख़सार बेगम सां। स्वीट हार्ट माय जान। हाकम साईं, मानी लगी चुकी है। ठीक है। शमीर पुट, उथ त हली मानी खाऊं। यार मूंखे त ॾाढी बुख लगी है। तोखे अलाए लगी है अलाए न। हाँ जॾहिं मूंखे बुख लॻी आहे त असीं जेकॾहिं प्लास्टिक जा हुजूं न, असांखे बुख न लॻे आहे। इसी मुंहिंजे रांदि न बुख थी लॻे न उन जी लॻे। शमीर साईं, इहा जेका बुख आहे न, इन निभागी हिकु इंसान खे ॿिए इंसान जो मोहताज बणायो आहे। माण्हू जेकॾहिं प्लास्टिक जा हुजनि हा न, त उन्हनि खे पंहिंजे बचनि जो पेट भरण लाइ पराए बचनि जी ख़ातिरदारी न करणी पवे हा। चङो हाणे बस कर, वॾो आहे फ़लसफ़ी। पुठे चीज़ ए बापुल, इहा त ख़बर ॾे, तो वारो भाइटियो तोखां घणा साल वॾो आहे? छा थो चवी? ऐं मूंखां वॾो? शाबस तई ॻाल्हाई छा थो? मासूम बचड़ो आहे। मुंहिंजे अॻियां त ई वॾो थियो आहे। उमिरि कहिड़ी अथसि? वधि में वधि 45 50 जो हूंदो आहे। उहो बचड़ा ॾिस केतिरा आहिनि।
ही खाई पी हेड़ा थुल्ला थिया आहिनि उमिरि कान अथनि उन छोकिरे ही तव्हां सम्झा थी छोकिरो 8 सालनि जो आहे ऐं हू 10 सालनि जो आहे सो हाणे पी केतिरो हूंदो तूं पाण ॿुधाए ऐं फापुल तूं हिन पंहिंजे भाइटे खे चओ जे पंहिंजे हिन पुट लाइ चए त पोइ मां सोचे सघां थो। चाची तुम्हारा मुठ बेइज्जती थो करे। मां त अञा सब्र मां कमु वरितो आहे पंहिंजो बूथ हिन आहीने में ॾिसी पोइ अची ॻाल्हि करे हा। हा हा ॻाल्हाई छा थो वज़ीरत सां ॻाल्हाए तोखे अॻु में जमो ॿुधायो मूं वारो भाइटो ख़ैर सां मिड़े कुझु उमिरि में वॾो आहे तोखे न ॿुधायो हुउमि कण कसम। फापुल हाणे ॻाल्हि ॿुध तूं भली हिनखे इजाज़त ॾे त ही वञी सघनि था। ही त हलिया वेंदा हा पोइ मूंखे इहो ॿुधाए छोरी जो आचार विझंदे छा हा मूंखे नथो लॻे को नंढो नेटो नौजवान हिन छोरी लाइ ईंदो हा या वेठी हूंदई सॼी ज़िंदगी। रे इहो तुंहिंजो मसइलो न आहे इन जे करे तूं परेशान न थी। चाचा छॾ के पी मां तोखे संग जा पैसा ॾियां थो घणा लख खपनि जेके चवंदे तेके ॾींदोसांइ रुगी बाबे लाइ हा कर असांखे संग ॾे। इहा मां वॾी ॻाल्हि करे छॾई ख़ुशि करे छॾियो अथई सवण ॻाल्हि ॿुध हाणे बिस्मिल्लाह कर तो वारी छोकिरी 1000 बि कोड लहे ऐं त वरी लखनि जी आछ पिया कनि। तोरा थियो छा थई छो तो पियो नची कि तुंहिंजो रिश्तो पाड़े वारो न दिलदार पढ़ो उन सां तय थियो अथई तुम्हारे पीउ ने ठोड़े ऐं मां गंजी करायो अथसि ऐं दिलदार वॾी ॻाल्हि घर में आयो अथई पाण जहिड़ा पुट उते वठी आयो ॾाढो ख़ुशि रहंदी आई ओ चिमरी इन महिल मिठाई बि विराइजी वई हूंदी एॾो ख़ुशफ़हमी में न रह। हाँ वॾा आया मिठाइयूं विराए खाइण वारा। हाणे छॾ हिन ॻाल्हि घर हल जल्दी जेको बधई नसीब थी पंहिंजो पोड़ो घोटली ॾिस हलिया ओड़ो आहे कोजो आहे जॾहिं न तूं हुनखे प्यार सां दिलदार करे सॾु कंदी आहे केॾो न तुंहिंजो अंदरि सड़ंदो। मुंहिंजो छा थियणो आहे उहो छॾ तूं पंहिंजो सोच। अच्छा मथे में वार पइजी विया अथई पर केरु छोकिरी ॾियण जे लाइ त तोखे राज़ी न आहे। चिमरी हाणे तूं छा थी सम्झी अञा शुक्र कर मूं सुरमो न पातो आहे अम्मा मूंखे जलंदी आहे पुट सुरमो न पा मथां नज़र लॻई। हा बस हाणे बस कर। मासा त बानो जी दिल में मोहब्बत जे हवाले सां एॾियूं बदगुमानी छो आहे लॻे थो तो हुन किथां दिल जी चोट ज़रूर खाधी आहे। कहिड़नि सोचनि में मां साथ कहिड़ो कंडो जहाज़ ॿुॾी वियो अथई। खंड जो जहाज़ छा इंसान जी ज़िंदगी खां क़ीमती हूंदो आहे छा मासात? मासात ख़ैर त आहे इहा ॻाल्हि तूं कहिड़े हवाले सां कई। मासात मूं त सिर्फ़ हवाई ॻाल्हि पे कई तव्हां त सीरियस सम्झी आओ। मासात सच पुछी न त साले सच ऐं कूड़ जी परख अॻिले माण्हुनि जे अखियुनि खे ॾिसंदे ई पढ़ी वठंदो आहे। मासात इहो त सही आहे पर मां हिन टाइम कहिड़ो कूड़ ॻाल्हायो आहे तव्हां सां? मासात हींअर त कूड़ ॻाल्हायो त कोन्हे पर सच लिकायो ज़रूरु थई। मासात तव्हांजे ख़्याल में मूं कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे लिकाई आहे? चऊं इहो त ॿुधाए भला त घर में बाबा बानू समेत केर बि कोन्हे विया काॾे आहिनि? गूंगो क्रिकेट खेॾण वियो आहे। चाचा ऐं मासात कंहिंजी तबियत पुछा करण विया आहिनि मुमल नाले सां। रुखसार यही तो बंदे को मजेदार जोक आहे छा? जोक आहे त कोन बेबी पर सीरियस वॉइस नोट पर इन्हे जी बुनियाद ते मूंखे गेम खेॾण में वॾो मज़ो ईंदो। कंहिंजो वॉइस नोट आहे? आहे को
यार गद्दार जे मूंखे ज़रली खे मारण जो टास्क ॾिनो आहे। अहमक माण्हू मूंखे धोखो ॾियण खां पोइ बि मूं मां वफ़ा जी उम्मीद रखे वेठो आहे। तू जेतिरा ॾींहं हिते आई घटि में घटि तूं ॿारनि खफ़नि खे त छॾ, तू मुकमल मुंहिंजो थी रहो। ओहो बेबी, मुंहिंजी प्यारी, मुंहिंजी गुॾी, जी जेके मूं एतिरा ख़फ़ा कया इन करे त पाण गॾु आहियूं। मां इन जे ख़िलाफ़ आहियां। असां तू खान बहादुर जी ग़लती जे करे गॾु आहियूं। एनीवे फ़िलहाल मां किनाम कोन वञा, मां तोसां गॾु थो वियां ऐं हिते ई पंहिंजो ऑनलाइन पोरियो जारी रखंदुसि। छा तू इन शैतानगिरीअ खे तू पंहिंजो पोरियो थो चई? शाबस ते शमशू, शाबस ते। शैतान जे पॉइंट ऑफ व्यू सां इहो कमु हिकु तरह सां पोरियो हूंदो आहे ऐं बेबी तव्हां जहिड़ा माण्हू इन ई पोरे खे शैतानी जो नालो ॾींदा आहिनि। छा तू इन वॉइस के एसपी ॾे मोकिलण वारो आहीं? रुखसार बेबी जानू मुंहिंजी जान, मां रंग जो पतो हमेशा वक़्त ते कढंदो आहियां। फ़िलहाल सरदार बिजार खान जी दिलि ख़ुशि करण जो बंदोबस्तु करे थो वठां। सरदार बिजार खान जी दिलि तॾहिं ख़ुशि थींदी जॾहिं एसपी हिकु पासे थींदो। I like it. Love you baby. Love you. कांडो की रात जॾहिं न ज़रली मुंहिंजे हथ ते पचायल साग ऐं सोयल मच्छी जी तारीफ़ कई त मूंखे पंहिंजो पुटु मल्हार यादि अची वियो। अम्मी हाणे त बसि इहे यादगिरियूं ओरण लाइ रहिजी वियूं आहिनि। अदा खे छा पसंदि हो, छा ना पसंदि हुयो, कहिड़ा कपिड़ा पाईंदो हुयो ऐं कहिड़ी फ्रेग्रेंस हुननि खे पसंदि हुई। बसि धीअ, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ऐं गुण पुठ ते रहिजी वेंदा आहिनि। इत्तेफ़ाक़ सां अदा जी जॻह ते मां मरी वई हुजां त तव्हांजे ख़्याल में अदा जो रिएक्शन छा हुजे हा? अड़े चरी, मल्हार त दुनिया खे बाहि ॾेई छॾे हा, ॻोठ खे तबाह करे छॾे हा। अफ़सोस आउं अदा जे लाइ अहिड़ो कुझु बि न करे सघियसि। तो छो कुझु न कयो आहे चरी? खान बहादुर ॻोठ मां भॼण जी पंहिंजी आफ़ियत सम्झी ऐं संदसि कमीनो पुटु जेल में रोज़ मोचड़ा पियो खाए ऐं ख़ुदा जी हुकुम सां हिकिड़े ॾींहुं फाई बि ज़रूरु चढ़ंदो ऐं उहो सभु ज़रली जी मदद सां थी सघियो आहे। हा धीअ, इन में को शक न आहे। ज़रली पंहिंजी नौकरी दाव ते रखी असांजो घणो साथ ॾिनो आहे, घणी मदद कई अथई। अम्मी तव्हांखे शायदि अंदाज़ो न आहे, उनखे लाइफ थ्रेट्स आहिनि, पोइ बि हू पोइते नथो हटे। असांजी ख़ातिर ज़रली पंहिंजी जान दाव ते रखी छॾी आहे। तुंहिंजा शौक़ भला आहिनि मासा त। अलबले दिबा मेरी तूं बि त भलो आई मासा त, सफ़ा शहज़ादो। न मेरी दिबा मासा त छा मुंहिंजे ॻाल्हाइण सां मच्छियूं कोन लॻंदियूं? मेरी मासा त मच्छीअ खे छा मुंहिंजो ॻाल्हाइण पाणीअ में ॿुधण ईंदो या? मेरी चरियो न हुजां हा त उन जाइ ते कुंडी हणां हा जिथे मच्छी न फासे। अच्छा, थोरो सब्र ऐं इंतज़ार जी ज़रूरत आहे, मच्छी ज़रूरु फासंदी। हेलो हेलो एसपी साहब, बिना पुलिस प्रोटेक्शन जा न निकिरजा, तुंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। तूं केरु थो ॻाल्हाईं? मां केरु बि आहियां, बसि तुंहिंजो ख़ैरु ख़्वाह।
हेलो हेलो हे दुश्मन जी चाल थी सके थी हू ॾिसण चाहे तो हूंदो मां बहादुर आहियां या कायर। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।